नाज़रीन, सॼी सिंध जियां कुनरी में बि आवाज़ टीवी जे सॾ ते सक़ाफ़ती ॾिहाड़ो जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो आहे। उन हवाले सां ॾिसूं था जावेद कादरी जी रिपोर्ट। आवाज़ टीवी जे सॾ ते अचो देश पंहिंजे खे ॿाहिरि अॾियूं था, अचो सिंध वासियुनि खे ॿाहिरि गॾियूं था। अनवान हेठि जिते सॼे सिंध तोड़े ॿाहिरि मुमालिक में बि सक़ाफ़ती ॾियारो जोश जज़्बे सां मल्हायो पियो वञे, उते कुंडरी में बि सक़ाफ़ती ॾियारो जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। अमेरिकन चोखा गुण सूबाई सलाहकार डॉक्टर दोस्त मोहम्मद मेमण जी अॻवानी में रैली कढी वई, जंहिंमें अॻूणी यूसी मेमण कुंडरी नाज़िम हारून मेमण, पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले उमरकोट जे सदर फ़कीर नवाज़ सुमरो, जमायत इस्लामी जे अॻवान खलील अहमद खोखर समेत शहरिन वॾे अंग में शिरकत कई। रैली अमेरिकन चौक खां थींदे शहर जे मुख़्तलिफ़ इलाक़नि जो दौरो कंदे प्रेस क्लब कुंडरी पहुती, जिथे ॿारनि पोड़नि पकनि क़ौमी लिबास टोपी अजरक पहिरे क़ौमी गीतनि ते पिणु रक़्स कयो। सकावत ज़िंदा है ऐं इंशाअल्लाह ताला असांजी सकावत अञा हज़ारों साल ज़िंदा रहंदी। आउं सम्झां थो त असांजी सकावत सिर्फ़ु टोपी अजरक न आहे, असांजी सकावत हिते जी महिमान नवाज़ी बि आहे ऐं असांजी सिंधियुनि खे न सिर्फ़ु इन सकावत सां गॾोगॾु असांखे तालीम ते तमामु घणो ध्यानु ॾियणो आहे, छो त इहे असांजा जेके नंढड़ा नंढड़ा शागिर्द बीठा आहिनि हिते ऐं उन्हनि खे इहो शऊर ॾियण जी ज़रूरत आहे त इहे न सिर्फ़ु इन्हनि खे इहो ॾींहुं यादि रहे, बल्कि इहो ॾींहुं आलमी तौर ते बि मल्हायो पियो वञे ऐं इंशाअल्लाह ताला सिंधी जेसिताईं ज़िंदा आहिनि इहा सकावत इंशाअल्लाह ताला ता क़यामत ज़िंदा रहे। 4 दिसंबर कल्चर डे आहे, पूरी सिंध में शायान शान मल्हायूं पिया। असां अॼु पंहिंजे तलके कुंडरी में सभु दोस्त पार्टियुनि खां हटी करे, मज़हब खां हटी करे, नस्लनि खां हटी करे सभु कल्चर डे खे मल्हायूं पिया, जीअं त आईंदा नस्लनि खे इहा शइ जेका असां उन्हनि खे यादि करण जे लाइ उन शइ खे उभारियो पियो वञे। ॾियारे ते सकाफ़ती ॾींहुं मल्हाए रहिया आहियूं ऐं जीअं त तव्हांखे असांखे ख़बर आहे त सिंध जी सकाफ़त जो वॾे में वॾो निशान इल्मु और अदब आहे, जंहिंजो शाइर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह आहे, जेको आलमगीर शाइर आहे। उनजे शहरनि जे अंदरि इंसान ज़ात खे रहनुमाई आहे। त सक़ाफ़ती ॾियारे जे हवाले सां जीअं सिंध क़ौमी मास पारां बि सक़ाफ़ती रैली कढी वई, जेको बुस्टा बाईपास खां अल्लाह वाला चौक ते इख़्तिताम पज़ीर थी, जिथे रैली में शरीक कारकुननि पारां क़ौमी गीतनि ते पिणु रक़्स कयो वियो। कैमरामैन टीम सां गॾु जावेद कादरी, आवाज़ टीवी कुंडरी।